नाज़रीन, इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त पहलगाम फॉल्स ऑपरेशन खे अॼु साल मुकमल थी वियो आहे। फॉल्स ऑपरेशन सां भारत जी खोखली मकारी खुली साम्हूं आई। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ चयो आहे त फॉल्स ऑपरेशन भारत जी तारीख़ रही आहे। पाकिस्तान पहलगाम वाक़े जी शफ़ाफ़ जांच जी आछ कई, पर भारत न ठोस सबूत पेश करे सघियो ऐं न ई जवाब ॾेई सघियो। अता तारड़ चयो आहे त पाकिस्तान दहशतगर्दी जो शिकार ऐं भारत दहशतगर्दीअ जो प्रोमोटर आहे। दहशतगर्दी भारत जो अंदरूनी मामिलो आहे। भारत अंदरूनी मामलनि खे बैरूनी साज़िश जो रंग ॾिए थो। कश्मीर तस्लीम थियल आलमी इलाइक़ो आहे। इतलात वारे वज़ीर वधीक चयो आहे त हक़ जे मार्ग में पाकिस्तान भारत खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। नए ऑपरेशन सिंदूर जी ॻाल्हि भारत जी नाकामीअ जो एतराफ़ आहे। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त इतलात वारे वज़ीर अता तारड़ चयो आहे त पहलगाम फॉल्स ऑपरेशन खे अॼु साल मुकमल थी वियो। फॉल्स ऑपरेशन सां भारत जी खोखली मकारी खुली साम्हूं आई। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अता तारड़ चयो आहे त फॉल्स ऑपरेशन भारत जी तारीख़ रही आहे। पाकिस्तान पहलगाम वाक़े जी शफ़ाफ़ जांच जी आछ कई, पर भारत न ठोस सबूत पेश करे सघियो ऐं न ई जवाब ॾेई सघियो। अता तारड़ चयो आहे त पाकिस्तान दहशतगर्दीअ जो शिकार ऐं भारत दहशतगर्दीअ जो प्रोमोटर आहे। दहशतगर्दी भारत जो अंदरूनी मामिलो आहे। भारत अंदरूनी मामलनि खे बैरूनी साज़िश जो रंग ॾिए थो। कश्मीर तस्लीम थियल आलमी इलाइक़ो आहे। इतलात वारे वज़ीर वधीक चयो आहे त हक़ जे मार्ग में पाकिस्तान भारत खे मुंहुं तोड़ जवाब ॾिनो। नए ऑपरेशन सिंदूर जी ॻाल्हि भारत जी नाकामीअ जो एतराफ़ आहे।